फैज़गंज तालुके जे बहिराड़ी वारे इलाइक़े हुसैन पातो में क़ाइम गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हुसैन पातो जी इमारत जी मरम्मत लाइ 2017 में लगभग 2 करोड़ रुपया मंज़ूर थिया हुआ। स्कूल जी मरम्मती कम जो ठीको हितां जे सियासी मुहतारनि जे वेझे माइट खे मिलण करे स्कूल जो कम रोलहरी जो शिकार बणिजी वियो आहे। स्कूल जी मरम्मती कम में 2 नंबर सिरूं सीमेंट ऐं ख़राब टाइल्स इस्तेमाल थियण करे 1 साल अंदर स्कूल जी इमारत वरी ज़बून थियण लगी आहे। स्कूल इंतजामिया ऐं शागिर्दनि पारां करप्ट ठेकेदार काशिफ बामन खिलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्तरानी सुरैया राजपर, शागिर्दानी तैयबा, फिज़ा, सहर राजपर ऐं ॿियनि चयो त गर्ल्स स्कूल हुसैन पातो जी बिल्डिंग जी मरम्मत लाइ तक़रीबन 2 करोड़ मंज़ूर थिया हुआ, जंहिंमें ठेकेदारनि खे पैसा स्कूल जी चौदीवारी, मेन गेट, छितनि समेत ॿियो कमु कराइणो हुयो, पर ठेकेदारनि कंपाउंड वॉल में पुराणी सिरूं इस्तेमालु करायूं ऐं 50 लख जो कमु कराए गाइब थी वियो आहे। हिननि चयो त स्कूल जो कमु नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण करे छित जा चापुर छहण लॻा आहिनि। स्कूल जी दीवारनि में ॾार पइजी रहिया आहिनि, जीअं सबबु शागिर्दनि में ख़ौफ़ हिरास पइजी रहियो आहे। हिननि चयो त स्कूल जी मरम्मत जो ठीको हितां जे सियासी मुहतारनि जे वेझे माइट काशिफ बामन खे ॾिनो वियो हो, जेको पैसा हड़प करणु चाहे थो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द इमारत जी मरम्मत जो कमु मुकमल कराए ॾिनो वञे त जीअं स्कूल में ॿारनि जो बेचैनी ख़तमु थिए। अली बख्श चांग, सोच TV, फैज़गंज।